मोमिन हज़रत उमर फारूक मानन सां गॾु आया ॾिसनि हज़रत अली पंहिंजे ज़मीन में कमु थो करे छा थो करे कमुकार खेती जो कमु थो करे हज़रत उमर जो आयो त हज़रत अलीअ सां उहो कमु करणु शुरू करे ॾिनई जेको हज़रत अमीर उमर कमु करे पियो बनीअ जो उन कम में मशगूल थी वियो लाबारो पियो करे त लाबारो आहे गुड थो करे मिसाल त गुड आहे हर थो काए त हर आहे भितर थो बने त भितर आहे बनीअ मां गाह साफ़ थो करे त गाह जो कमु आहे अमीरुल मोमिनीन उमर हज़रत अलीअ सां गॾु कमु कयो हिकु कलाक ताईं वठी अचो शहबाज शरीफ खे चयोसि नदील मुर्तज़ा मस्जिद जी बुहारी ॾे छो मुआमलो आहे छा मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात पांजी दस्तार मुबारक लाए मसंद नबी जे कदन के मुझे महबूब साफ फरमाया ओ मुसलमानो ऐ भी न समझो कर खुदा जे घर के बुहारी जण दिला काबे जो इमाम में बड़ी लगी पईया मसलो को न छड्यो थी तू जे छडे ने छा दे सुभान अल्लाह तकलीफ दी है जागो था आए सुभान अल्लाह मस्जिद जी खुली इबादत कंदो कर मस्जिद जी खुली के खिदमत कंदो कर इमाम जी भी तो खिदमत कंदो कर जे तुझे भी तुझे मुझे तो तुझो अगमार थी तुझो नमाज़ अल्लाह जे हुजूर में पहुंचाण वारो यो इमाम साहब सुभान अल्लाह तो कोई वजो था न वजू भी सही कयो था अलाए कोन अलाए कोई चाहता बस अल्लाहु अकबर पुठिया न इमाम जे जो ओ बासन जा ठगा पिया कर वो इमाम भुलबो ही करे या बिना वजू जे कोई भी अल्लाह ऐ तू वरी का भाई छा करे साईं के उल्टी पियो इंसान अलाए बाबा ई मां त वाश जी ॻाल्हि थो कयां का वटि न हूंदो रहा जो पर इहा आहे न इमाम जो हक़ आहे इमाम जी ख़िदमत कयो इमाम साहब जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तव्हांखे नमाज़ तव्हांजी पहुचाए थो अल्लाह जे हुज़ूर में हे तव्हांजो अॻुवान आहे जंहिंखे इमाम बणाइजो न इमाम जी इज़त कर गिला न कर बहरहाल आहे वारो बादशाह जेको अचे कई बनीअ में कई गरीब सां कमु कराए पर इहा मिठे मोहम्मद करीम जे दीन जी तरबियत थी कॾहिं घर में दीन पैदा कयो अथई कॾहिं दीन सिखियो अथई दीन जा अरकान कहिड़ा दीन असांखे छा थो सेखारे अल्लाह में असांजो अक़ीदो कहिड़ो आहे सोने नबी जे रिसालत में असांजो अक़ीदो कहिड़ो आहे सहाबी टोटल घणा आहिनि वॾा सहाबी घणा आहिनि मलाक घणा आहिनि मलाकनि में वॾा घणा आहिनि कुल अंबिया रसूल घणा आहिनि उन्हनि में केतिरा वॾा अंबिया रसूल आहिनि कहिड़ा चार मशहूर किताब कहिड़ा आहिनि मुनकर नकीर छाखे चइबो आहे ईमान मुफ़स्सिल छाखे चइबो आहे ईमान मुजम्मिल आहे न के ख़बर न ये केरु तव्हांखे सेखारींदो न पढ़ो न इमाम खां पुछो रहंदो असां त का वियासीं चओ त असांजी खातासीं असां काॾो वठी आयासीं पर मां तव्हांखे पैगाम ॾियां थो हिकिड़ो मूं वटि ख़ासि करे मोड़ वारो किताब आहे भाई किताब मुंहिंजे किथे आहे हे किताब आहे तालीमुद्दीन दीन जी तालीम तोखे त टाइम ई कोन्हे न मैसेजनि खां बि फ्री थिए न किताब वठो न लिखो न पढ़ो अरे खुदा रा तव्हां लिखो बि कोन छपायो वठी पढ़ो त सही बच्चनि खे छा ॾेई ॾे हे हिक जे घर में त हुजे पर पंहिंजे दोस्तनि खे गिफ्ट हे ॾे हे 72 सिफ़े में आहे ऐं सिंधी में आहे हिन में पूरे दीन जा अहकाम अथव मुफ़्त में न मिलंदो ऐं जेको हिकु दफ़ो पढ़ंदो उहो चवंदो यार वाक़ई लिखण वारे साईं हक़ में बि असां ते थोरो कयो पर मुफ़्त में कोन मिलंदो 200 ख़र्च करणा पवंदा ये अचे तो तव्हांजे फ़कीर खे अल्लाह नसीब करे वठो ऐं दुरूद पढ़ो माना पूरी कया सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि किताब इल्म जी ॻाल्हि आई त अदा थी न वठो तव्हांजे वटि दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या उर्दू में आया उर्दू में भी आया उर्दू पर मखरी ना हजरत उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु मोमिनीन आया तवज्जो करे वो आया बनी में ये जो बनी में आया हजरत अली साहब उन कम में बनी के कम में मशगूल हो गया है कलाक कई कम बता रहा है सुभान अल्लाह
जे शाम में वेठा कचहरी जे लाइ हज़रत अमीरुल मोमिनीन उमर पंहिंजी चादर मुबारक लाहे सोने अलीअ खे उन चादर ते विहारियो। हाणे विहारो गुफ़्तगू हलंदी रही, ॻाल्हि हलंदी, तवजो वारी ॻाल्हि, तवजो कजो, ॻाल्हि हलंदी रही। हज़रत अली तो फरमाए, हे अमीरुल मोमिनीन उमर, लब्बैक या अली। ॻाल्हि ॿुध, मूंखे हिकिड़ो मसइलो ॿुधा। जी पुछ, जी मसइलो ही आहे त अॼु को वफ़द बनी इसराइलन मां हिते अचे ऐं उन वफ़द मां हिकिड़ो शख़्स चवे त मां हज़रत मूसा जे चाचे जो पुटु आहियां। मां हज़रत मूसा जे चाचे जो पुटु आहियां। मां सौट आहियां मूसा नबी जो। ॾे ख़बर तूं उन शख़्स खे हिननि ॿिनि शख़्सनि ते तरजीह ॾींदे या न, उन खां मथां हू सम्झंदे या न? हज़रत अमीरुल मोमिनीन उमर जो बिल्कुलु उनखे तरजीह ॾिबी, छो त मूसा नबी जो छोकिरो आहे, हुनजे चाचे जो पुटु आहे। चाचा साहब भाई है उसका, मैं उस पर तरजीह दूंगा। हर तो जा हज़रत अली तो चेस उमर मुझो बि उहो ई हाल आहे। मां सुणे नबी करीम जो भाउ बि आहियां, त नबी करीम जे चाचे जो पुटु बि आहियां। त हज़रत अमीरुल मोमिनीन उमर थो चवेसि इहा ई त ॻाल्हि आहे हज़रत अली, जो मां अमीरुल मोमिनीन थी करे मुंहिंजे नाले खां बि कैसो किसरा वारा ॾुजंदा मोमिन जो अमीर थी करे इन निस्बत सां त तो वटि आयो आहियां, जो तूं सुणे नबीअ जो सौट बि आहे, न्याणो बि आहे, भाउ बि आहे, जो मां पंहिंजी चादर ते बि तोखे विहारियो आहे, त तोसां हिकु कलाक ताईं तोसां गॾु खिदमत बि कई आहे, कमु करायो आहे, त तूं सुणे नबी करीम जो भाउ आहे। इहा हिकु निस्बत आहे जो मां तोखे पंहिंजे चादर ते विहारियो आहे। जेसि ताईं महफ़िल ख़तम न कई सोना अली तोखे हिन चादर तां उथणो नाहे। चओ नाहे, वो मुंहिंजा दोस्त थी हिननि जो प्यार आहे। मां तव्हांखे ॿुधायां त जेके बि शाम इमाम हसन हुसैन जे में हदीसूं मिलनि थी, उनजी अक्सर बेशतर रिवायत सोने आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह फरमाए थी त नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमायो। केर थी चवे तो आयशा, जॾहिं नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमायो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे हुजूर में जन्नत दरख़्वास्त कई। जन्नत दुआ घुरी अल्लाह जे हुजूर में त मुंहिंजा मौला मूंखे जन्नत बनायो अथई, बाग बनायो अथई, इन में वॾा वॾा इबादतगार, परहेज़गार, मुत्तक़ी, अंबिया, सुलहा, औलिया, अतका, वॾा गौस कुतुब एॾा एॾा ईंदा। मुंहिंजा मौला मुंहिंजी दरख़्वास्त आहे जन्नत जी, त मूंखे अहिड़ो सींगार, अब तवजो कयो, अहिड़ो सींगार मूंखे, अहिड़ो मूंखे हुस्नो जमाल ॾे जो अचण वारे तो जन बाननि जी जमन मूं वटि दाख़िल थियनि त हुननि जी दिलि बागो बहार बणिजी वञे। अब इहो सुवाल कयो जो जन्नत कंहिंखां? अल्लाह खां। अल्लाह जे हबीब जी घरवारी हज़रत आयशा थी फरमाए त महबूब फरमाए फऔहा इलैहा, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन जन्नत ॾे वही कयो। उन जन्नत खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात चयो, जन्नत तोखे ॿियो कहिड़ो सींगार ॾियां, इन खां वधीक सींगार कोन्हे। तोखे मां जन्नत जे इमाम हसन ऐं इमाम हुसैन ॾिना आहिनि, इन खां वधीक ॿियो तुंहिंजो सींगार आहे कोन का। जागो था या कंहिं ॿुधाई जो अम्मा आयशा सिद्दीक़ा। हाणे तव्हां चओ त महबूब जे सहाबनि जो अहल बैत सां प्यार आहे, अहल बैत जो प्यार महबूब जे सां, महबूब जे घराणे
जो अहल बैत सा प्यारा, महबूब जे अहल बैत जो मुस्तफा जे घराने सा प्यारा, वो हज़रत इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत जंहिंजी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भा शहादत हिन मुहर्रम शरीफ जे मुंहिंजा दोस्त ॾही जे तारीख़ ते थी आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भा हज़रत इमाम हुसैन शान वारो आहे, जो छा है शान वारो आहे इमाम हुसैन। तवज्जो कयो, तवज्जो कयो, तवज्जो कयो, वो इमाम हुसैन जो जेको बाबो अली आहे उहो बि शान वारो, उहो बि हिकिड़ा ॿ बदवी शख़्स हा दारक़ुतनी हदीस ॿुधाई, ॿ शख़्स हा बदवी ॿाहिरां आया, उनजो पाण में झगड़ो थियो, हज़रत उमर जो ज़मानो उनजे फ़ैसिले लाइ आया। हज़रत उमर सां सोनो अली गॾु वेठो आहे। जमल हुन ॿुधायो असां हिन झगड़ो थो कयां हिन ॻाल्हि ते, ए अमीरुल मोमिन उमर तूं असांजो फ़ैसिलो कर। तूं असांजो फ़ैसिलो कर। त हज़रत उमर चयो तव्हांजो फ़ैसिलो हे सोनो अली कंदो। छा फरमाए? सोनो अली, अलीअ जे हूंदे मां उमर फ़ैसिलो न कंदुसि। तो हो जेके बदवी शख़्स आहे हुसैन ठाहिया त उमर फ़ैसिलो करे, उन्हनि जे हीअ असांजो छा फ़ैसिलो कंदो? हुननि ईअं चयो, हदीस जा लफ़्ज़ हज़रत उमर हुनखे हितां पकड़ियो, वठी चिछड़ो ॾिनईंसि, कि छा कंदो नी, हे फ़ैसिलो न कंदो त पोइ केरु फ़ैसिलो कंदो? हे मोमिननि जो सरदार आहे। अली को चवे त हे फ़ैसिलो न तूं कंदो, त हे फ़ैसिलो न कंदो त पोइ केरु फ़ैसिलो कंदो? जेको मोमिननि जो सरदार आहे। अली मोमिननि जो सरदार आहे। ॿुधो उमर जा लफ़्ज़, जेको हिन खे सरदार आका न मञींदो उहो मोमिन बि नथो थी सघे। उमर जो फ़ैसिलो आहे, अलीअ खे मोमिन उहो मञींदो जेको मोमिन मुस्लमान ईमानदार आहे। मुंहिंजा दोस्त उनजो पुटु सोनो हुसैन आहे, जेको करबला जे मैदान में हक़ सच जो पैगाम खणी पहुतो, दीन खणी पहुतो, इस्लाम खणी पहुतो। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, तव्हां ॾिसो इस्लाम जे तारीख़ में इहो पहिरियों हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जो सिर मुबारक आहे, जेको नेज़े जे नोक ते चढ़ियो आहे। दुनिया ॾिठो त हुसैन जो सिर आयो पर क़ुरान पढ़ंदो पिया। उन हुसैन जा हुबदार हुयो त हुबदार थी ॾेखारियो। इमाम हुसैन करबला जे मैदान में नमाज़ छॾी, पाण घणी कसाऊं कयूं ठाहियूं, घणियूं कसाऊं कयूं, हेॾा तीर, हेॾा तलवार, हेॾियूं ॻाल्हियूं, पाणी 3 ॾींहंनि ताईं बंदि आहे, उहो बि अलाह जी नमाज़ को नथो छॾे। पाण दावा था कयूं त इमाम हुसैन जा हुबदार आहियूं त नमाज़ पढ़ो, उन नक्शे क़दम ते हलूं न, हुसैन जे सुन्नत ते हलिजे न। धड़ मुबारक पियो आहे करबला में, सिर मुबारक नेज़े ते अलाह जो क़ुरान पढ़ंदो पियो। मालूम थियो त इमाम हुसैन धड़ जो मोहताज न आहे। अब आओ या न, इमाम हुसैन करबला जे मैदान में दीन इस्लाम जे लाइ क़ुर्बानी ॾिनई। ओचितो क़ुर्बानी, ओचितो हादिसो कोन हो। मदीने जे नंढे खां वॾे खे, कोड़े खां पके, नौजवान सभिनी खे ख़बर आहे इमाम हुसैन शहीद थींदो। जागो था, महबूब जा 1.25 लख सहाबी आहे, उहे 1.25 लख सहाबी महबूब जी ज़ात बाबरकात जे विसाल खां पोइ, महबूब जो विसाल थियो 10 सदी हिजरीअ में। हबीब जी ज़ात बाबरकात जे प्यारे हुसैन खे शहादत मिली आहे 60 हिजरी में। 50 साल खां पोइ, 50 साल खां पोइ हिकिड़ा त सहाबी जन्नत ते हलिया विया, मनी सभनि में के पहुचा, उहे बि मदीने में कोन वेठा, चंद के हुआ, न त हलिया विया ॿियनि मुल्कनि में मुस्तफा जे दीन जी तबलीग जे लाइ। वञी उन्हनि जूं उमिरूं 80 साल खां मथे थी वई। पोइ अबू बकर, उमर, उस्मान, अली त हुया ई कोन, तूं गाॾी लॻे करे अरे महबूब जी गुलाम मुस्तफा जे कचड़े जे मथां सर धन माल दौलत कुर्बान करण लाइ तयार हो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, रुगो करबला जा इहे वाक़ियात न ॿुधो, पर करबला जो जेको फ़लसफ़ो आहे, करबला जे इमाम हुसैन जो जेको पैगाम आहे, उन ते अमल कयो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भा, थोरो दिल में सोच, हिन इमाम हुसैन जी अज़मत, मोहब्बत दिल में धार, अहल बैत जी, मुंहिंजे महबूब जे सैयदनि जी मोहब्बत पाण में रख, पंहिंजे बचनि खे बि सीरा सेखार। इंशाअल्लाह तुंहिंजो घर बि सलामत हूंदो, तुंहिंजो ईमान बि सलामत हूंदो, तुंहिंजे घर में बरकत बि हूंदी। क़यामत जे ॾिहाड़े तुंहिंजो हे चेहरो ईअं चमकंदो जीअं बल्ब चमकी।
पर बशर्ते कि ॿियाई न रखजा मां शुरू में चयो आहे त हिकिड़ी अख मुस्तफ़ा जा आल बैत असांजी ॿी अख मुस्तफ़ा जा सहाबी काणो माण्हू हिकु अख वारो ठहंदो न आहे तंहिंजे करे इहो पैगाम मुंहिंजो अॼु तव्हां वटि इहो आहे इहो मुंहिंजो यादि कजो ऐं दोस्तनि ताईं पहुचायो ऐं इंशाअल्लाह ताला अलाह कंदो त इन मां तव्हांखे फ़ाइदो थींदो मां निहायती शुक्रगुज़ार आहियां साईं गुलाम फरीद जो जिते मां हुकुम कई त मुंहिंजो वाल आहे मुंहिंजा भाउर आहिनि असांजे मस्जिद में प्रोग्राम कयो हज़रत सोने हुसैन जो अलाह कयो आयासीं इमाम हुसैन एॾी बरकत वारो जो क़यामत ताईं हुसैन ज़िंदाबाद हो